कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आहे अखिड़न आस घणी गुंबज़े खिज़रा जो दार कराए धनी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने शरीफ जी गाल छिड़ी हुई है मदीने शरीफ जी नात तक ॿुधाईंदा। साह सटा थो खाए खाए साह सटा थो खाए खाए मौला मदीने शाल पुजाए मौला मदीने शाल पुजाए साह सटा थो मुंहिंजो खाए गुंबज़ खज़ीरा जा मिठड़ा मुनारा रोज़ो अतहर जानूरी नज़ारा परवर मूंखे जल्दी पसाए परवर मूंखे जल्दी पसाए मौला मदीने शाल पुजाए मौला मदीने शाल पुजाए साह सटा थो मुंहिंजो खाए केरु अची मुंहिंजी दिल बहलाए सुहिणे मदीने जूं ॻाल्हियूं ॿुधाए रोअंदा मुंहिंजा ही नेण खिलाए रोअंदा मुंहिंजा ही नेण खिलाए मौला मदीने शाल पुजाए मौला मदीने शाल पुजाए साह सटा थो मुंहिंजो खाए मिस्कीन बेशक आया मयारो सुहिणे नबीअ जो अथम सहारो आसिरो कीअं मां विहां दलाहे मौला मदीने शाल पुजाए मौला
मदीने शाल पुजाए साह सटा तो मोहि जो खाए। माशाअल्लाह। ऐं इहे अल्फाज़ हूंदा आहिनि जंहिंजी एतिरी त अहमियत हूंदी आहे, अवलियत हूंदी आहे जो माण्हू न चाहींदे बि जॾहिं महसूसु कंदो आहे त फील थींदो आहे त शायदि उते नथा पहुचूं त वेझो वेझो किथे आहियूं। त सुभाणे अलाह चवंदासीं उते ई टाइम थींदो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सलाम रमज़ान जी ट्रांसलेशन में टाइम जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक वठूं था, जल्दी मिलूं था। सलाम रमज़ान।